तालका रिपोर्टर खैरपुर आरिफ अली पठान खैरपुर मीरस ठरी मीरवार लॻ हाजी गुलशेर जोगी जे रहवासियुनि इंसाफ़ लाइ क़ुरान शरीफ़ हथनि में खणी बाअसर माण्हुनि पारां प्लाट ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते ॻोठ हाजी गुलशेर जोगी जे रहवासी साजिद अली मसमात जादला ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बाअसर मोहम्मद जलाल ऐं मोहम्मद तालिब इलाही बख़्श सोनो परवेज़ अब्दुल गनी जोगी ऐं ॿियनि असांजे प्लाट मथां ज़बरदस्ती कब्ज़ो करे धरती तंग करे छॾी आहे। असां अहिड़ी दाह मीरवा पुलिस खे ॾिनी पर को बि खर्चियल नाहे निकितो। पुलिस बाअसर माण्हुनि सां धुर बणियल आहे। उन प्लाट जो कोर्ट सॻोरी में खेसि हलंदड़ आहे। उन जे बावजूद बि कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। असां मथां बिलाजवाज़ फायरिंग करे हर वक़्तु हरासा कंदा रहनि था। असां ग़रीब मिसकिन आहियूं। असां आला इख्तियारीन चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। मीरवा पुलिस ॿधण लाइ तयार ई नाहे। खुदारा असांजी वाहिर कई वञे। ॿी सूरत में SSP खैरपुर ऑफिस अॻियां बुछड़नि समेत पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। सिंध एक्सप्रेस न्यूज़ खैरपुर।